घोटकी के डिप्टी कमिश्नर मूमल जी माड़ी जरवार ऐं जानपुर समेत मुख़्तलिफ़ रोडन की तबाही जो सबबु कामोरन की ग़लत हिकमत अमली के करार ॾींदे तरक़ियाती रिथाउनि में बदनुवानी कंदड़नि ख़िलाफ़ जांच कराइण ऐं खेनि गिरफ़्तार कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। डिप्टी कमिश्नर एजाज़ अली शाह ॻोठ बिश्ती मुमताज़ अली शाह में वज़ीर आला सिंध पारां ॾिनल रोड जो इफ़्तिताह कयो, जंहिं दौरान ETO एक्साइज़ असगर अली शाह जीलानी, एडवोकेट इम्तियाज़ शाह, मोहम्मद अली शाह, PP जो ज़िले सदर लतीफ़ शाह, नादर शाह ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे DC एजाज़ अली शाह रहवासियुनि जे मुतालबे ते ॻोठ बिश्ती मुमताज़ शाह खे सोलर लाइटूं ऐं गैस जी सहूलियत ॾियण जो ऐलान कयो। होॾां मीडिया सां ॻाल्हाईंदे DC एजाज़ शाह इतराफ़ कयो त कामोरन जी ग़लत हिकमत अमली सबबु घोटकी ज़िले जे केतिरनि ई रोडनि जी तबाही थी आहे, जिन ज़िम्मेवारनि खे वाइको करे उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कार्रवाई बिल्कुलु थियणु खपे। तव्हां निशानदेही कयो, जेको बि अहिड़ो को जिते का हेराफेरी थियल आहे या क्वालिटी रोड जी ख़राबु आहे त मां पर्सनली विज़िट बि कंदुसि ऐं उन ते इंक्वायरी कराईंदासीं ऐं एक्शन वठंदासीं। DC चयो त घोटकी जे कचे में ॿोॾ जो को बि इम्कान मौजूदु नाहे। शेंक बंद ते कमु मयार मूजिबि नाहे करायो वियो, जंहिं बाबति ख़दशा आपाशी खाते ऐं ॿियनि खे ॾेखारिया विया आहिनि। सो बंद ते कमु त हले थो, पर उन मयार जो न आहे ऐं उन स्पीड जो न आहे। सो उन ते असां पंहिंजा रिज़र्वेशन्स ॾेखारिया आहिनि, इरिगेशन डिपार्टमेंट खे असां इंतबाह बि कयो आहे त उहा इहो मुकमल करे ॾियो। बहरहाल ॿोॾ जो एतिरो ख़तरो न आहे जेतिरो पहिरियों वॾियूं ॿोॾूं आयूं आहिनि। इहो हींअर आहे कोई 4 लख जे क़रीब आहे असां वटि गुडू वटि। सो इन फ्लो जे हिसाब सां असांखे फ़िलहालु को ख़तरो कोन्हे बंदनि ते, पर ताहम कमु जारी आहे। DC घोटकी इन अज़म जो इज़हार कयो त हाणे जेको बि घोटकी में रोड ठहंदो उहो मयार मूजिबि हूंदो ऐं उन में का बि कोताही क़बूल न कई वेंदी। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध TV न्यूज़, घोटकी।